जय झूलेलाल मम्मी, छा थी करी यार? हिकु कमु त कर मम्मी, अॼु जाम बुख लगी आहे, कुझु ॿाहिरि जो मस्त टेस्टी टेस्टी घर में ठाहे करे खाराए। हाँ, मां बि यही सोचा थी कि रोटी छा ठाहियां। सुठो थियो तूं अची वएं, हाणे तूं ही ॿुधाए कि रोटी छा ठाहियां। अगरि मम्मी अॼु तूं छोला भटूरा ठाहे, छोला और भटूरा मस्त मज़ो अची वेंदो। छोला भटूरा रहण ॾे, भटूरा जाम छा ऑइली थींदा आहिनि, डीप फ्राइज़ थींदा आहिनि। पाणे त तूं ॿियो कुझु ॿुधाए, मैदो वैदो और ऑइली न खाए। ईअं कर, या त पाव भाजी ठाहे, बेटा पाव ई कान आहिनि। त ईअं कर, तूं मसाला डोसो ठाहे सांभर सां गॾु, साउथ इंडियन भोजन। न मूंखां कान थो पुॼे डोसो वग़ैरह ठाहिणु, ॿियो कुझु ॿुधाए। त ईअं कर मम्मी, तूं चाइनीज़ डिश ठाहे, चाउमीन, चिंग चाउन। चाइनीज़ त मां बिल्कुलु ई न ठाहींदमि। चाइनीज़ खाई खाई करे माण्हू चमकादड़ ठही विया आहिनि। चमकादड़ आई मीन, हिन पूरे वर्ल्ड में कोरोना फैलायो अथनि इन चाइनीज़। चिंग चौंग उहा पिज़्ज़ा ठाहे, पानी पूड़ी, सैंडविच, दाल पकवान, भला ब्रेड पकोड़ा ठाहे, पनीर पराठो ठाहे, या मलाई कोफ्ता ठाहे, राजस्थानी दाल बाटी ठाहे छॾ। अरे यार मम्मी, हाणे तूं ई ॿुधाए छा ठाहियूं, छा खाराईंदी आहे, इहे ॿुधाए मुंहिंजी देवी। हिकु हा, करेले जी भाॼी तयारु अथई। हलिया मां फुल्को पचाई, ॿार हलिया खायूं था। जय झूलेलाल भाउरो, अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक, शेयर और सब्सक्राइब करणु न भुलिजो। और हेठि जो बेल आइकन आहे न, हिन घंटे खे ज़रूरु बजाइजो, जीअं तव्हांखे मां हिन खां ई बढ़िया नया वीडियो तव्हांजे लाइ ठाहे सघां और सिंधी भाषा जो प्रचार करे सघां। जय झूलेलाल।